पन्नो आखिर सिंध के बल्दियात वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त ईरान ऐं अमेरिका विच में छिकतान जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान अहम ऐं सारा जोॻो किरदारु अदा कयो आहे, जंहिं जे सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनरी जस जा हक़दार आहिनि। हूंजो त पाकिस्तान जी सिफ़ारती कोशिशुनि सबबि टीं आलमी जंग जो ख़तरो टरी वियो आहे। पन्नो आखिल तालिक़े जे मुख़्तलिफ़ हंधनि ते तरक़ाती स्कीमुनि जे इफ़्तिताह दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद नासिर शाह वधीक चयो त सिंध हुकूमत सूबे में अमन अमान जी बहाली लाइ भरपूर क़दम खणी रही आहे। ख़ासि तौर ते कच्छ वारे इलाइक़े खे ॾोहिनि खां पाक करे उते रहंदड़ माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कई वेंदियूं। हूंजो त क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ सरदारनि खे पाबंद बणायो वियो आहे ऐं उमेद आहे त जल्द ई सभु मसइला हल थी वेंदा। जंहिं त हिन समूरो क्रेडिट बि सदर आसिफ अली ज़रदारी ॾांहुं मंसूब कयो। उन मौक़े ते अॻूणे CUC चेयरमैन अब्दुल हफ़ीज़ कलोड़ो पारां सूबाई वज़ीर सैयद नासिर शाह ऐं डिस्ट्रिक्ट चेयरमैन सैयद कुमैल हैदर शाह जे मान में शानदार आजणो ॾिनो वियो, जिते महिमाननि खे पटको टोपी अजरक तोहफ़ा पेश कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।